कंबर जे हारी आबादगारनि सरकार तरफां कणक ख़रीदारी सेंटर न खुलण ख़िलाफ़ फूड सेंटर अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अब्दुल गफ़ार चांडियो, हुज़ूर बख्श मुगेरी, सिराज चांडियो, अहमद अली चांडियो, जिन जो चवणु हुयो त सिंध सरकार ऐं ख़ुराक खाते जे नाअहली सबबि हिन वक़्त ताईं कंबर में ख़रीदारी जा सेंटर खुली न सघिया आहिनि, जंहिं सबबि हारी आबादगार सस्ते अघ ते 3200 रुपयनि ताईं वापारियुनि खे सस्ते अघ ते कणक विकिरो करण ते मजबूर बणियल आहिनि। हिननि चयो त सरकार तरफां 1 अप्रैल खां सेंटर खोले कणक 3500 रुपए ते ख़रीद करण जो ऐलान कयो हो, पर अफ़सोस जो उन ते अमल थी न सघियो आहे। हिननि चयो त सरकार हथ वठी ज़राअत खे तबाह करण जी कोशिश करे रही आहे। हितां जा चूंडियल नुमाइंदा बि ख़ामोश बणियल आहिनि। हिननि अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त कणक ख़रीदारी जा सरकारी मर्कज़ खोले अमलो मुक़ररु करे मुआशी परेशानियुनि खां बचायो वञे। कैमरामैन आदिल अली खोसो सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, कोशिश डिजिटल कंबर।